अजी इन वक्त असी मौजूद आहियूं नादरन बाईपास लग अफ़गान बस्ती ते जिते सिंधी माण्हुनि खे आबाद करण जूं कोशिशूं कंदड़ कामेड शबीर राजपर उन सां गॾु पीर फ़रूक जान सरहंदी असां सां हींअर गॾु मौजूद आहिनि। हिते वॾी तादाद में पुलिस जो जेको आहे उहो ऑपरेशन जारी आहे, माण्हुनि खे बेदख़ल करण जी कोशिशि कई पई वञे। असां हिननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। कामेड साईं, इहो ॿुधायो त हिते तव्हां कहिड़ो मिशन खणी आया हो हिन बस्तीअ जे अंदरि, ऐं इदारा आख़िर तव्हांखे छो नथा इहा इजाज़त ॾियनि त हिते सिंधी माण्हू आबाद थियनि? साईं, असां सम्झूं था त 50 सालनि खां ही अफ़गानी हिते आबाद हुआ। असांखे त हैरानगी थिए थी त ही 3000 एकड़ ते मुश्तमिल आहे। उन महिल हुकुमराननि खे ऐं इन्हनि सभु बिल्डरनि खे या जेके बि हींअर दावा कंदड़ आहिनि उहे किथे मोल आहे जो उहे जो आहे उन्हनि खे ख़ाली कराए सघनि। ऐं सॼी सिंध जिदोजहद गई त गो अफ़गानी गो, ऐं उहा जिदोजहद कामयाबु थी। अॼु ही वस्ती ख़ाली थी आहे। हीअ कंहिंजी बि ज़मीन न आहे, कंहिंजी बि ज़मीन न आहे। हीअ रेवेन्यू जी ज़मीन आहे। माना रेवेन्यू जी जॾहिं ज़मीन आहे त उहे सिंधी माण्हू उन जा मालिक आहिनि। असां हिते आयासीं ऐं सिंधी माण्हुनि खे मैसेज ॾिनोसीं, अचो मुफ़्त में ही प्लाट ॾियूं था, रुपयो बि कंहिंखो न वठंदासीं, ऐं सबुर ऐं तहमल सां अचो, पंहिंजा बचड़ा वठी अचो, ऐं उन बुनियाद ते असां हिते अचे जेको आहे न माण्हुनि खे आबाद कयो। ऐं माशाअल्लाह असां इहा वॾी ख़ुशनसीबी आहे सर आलमानी साहिबु, वॾी ख़ुशनसीबी आहे जो सॼी सिंध जागी पई आहे। सॼी सिंध जा माण्हू आया। असांखे ख़ुशनसीबी ऐं फतेह इहा मिली त असांजे वीडियो रखण सां खोड़ माण्हुनि असां ते तनक़ीद कयूं, खोड़ माण्हुनि असांखे जो न गारियूं ॾिनियूं ते लैंड ग्रेबरनि। असां चऊं था त ही सभु माण्हू तव्हांखे शाहिदी ॾींदा जेकर असां कंहिं माण्हूअ जो पाणीअ जो ढुकड़ो पीतो हुजे तॾहिं बि असां हराम खाधो हुजे। असां चऊं था त हिते सिंधी माण्हू आबाद थियनि ऐं हुकुमराननि खे हे सभु माण्हू जेके आहिनि इहे चाहींदे न चाहींदे बि पीपल्स पार्टी खे वोट ॾिना अथनि। अड़े पीपल्स पार्टी वाराओ, जिन खे वोट हिननि माण्हू ॾिना आहिनि उहे हिते आया आहिनि। लाज़ी ॻाल्हि आहे, जॾहिं हिते आबादी कंदा उहे वरी साॻिया ई माण्हू तव्हांखे वोट ॾींदा बिरयानी ते। महिरबानी करे हिननि खे आबाद करण जो हिननि खां हक़ु न खसियो, हिननि जे न्याणियुनि जूं पोतियूं न लाहियो। हीअ जेके हुकुमरान सुबुह SSP सां सरअसन जी ॻाल्हि थी आहे, SP चयो त SSP चयो त साईं असां अफ़गानी छो त हिते वाक़ई असांजी बि वॾियूं कोताहियूं आहिनि। असां पाण खे बि चऊं था छो त राति हिते सिंधी माण्हुनि हिक ॿिए ते फायरिंग कई आहे। उन जे करे हुन चयो साईं जेका तव्हां में हीअ अमल जेको अॼु असां कयो आहे इन करे न कयो आहे जेको, छो त असांखे मथां ऑर्डर मिलियो त ईअं न थिए त सिंधी माण्हू पाण खे हिक ॿिए खे मारे विझनि ऐं सुभाणे पोइ वरी पोइते उहे क़बाइली झगड़ा थियनि। इन करे असां हीअ ऑपरेशन कयूं था ऐं हुननि यकीन ॼाणो त असां अफ़गान जा घर ठातासीं, ड्राईंदासीं, पर उन्हनि ऑपरेशन मुसलसल रखियो। असां सुबुह खां वठी जो आहे हिन जी जो आहे न मुक़ाबिलो कयूं था पुलिस सां। हीअ सभु माण्हू बीठा आहिनि जेका अफ़गान खे अॻियां आहे हिन पासे उहे या कुझु हिसे में मौजूदु बि आहिनि। हिन हिसे में असांजी सिंधी आबादी अॼु जी न आहे, को 30-35 सालनि खां असां सिंधी माण्हू हिते रहंदड़ बि आहिनि, जिन जा घर हीअं ॾाठा अथनि, वॾो ज़ुल्म सां कयो अथनि। लिहाज़ा इहे जेके हीअं घर ॾाठा अथनि इहे अफ़गाननि जा कोन ॾाठा अथनि। इहे असां सिंधी माण्हू जेके 30-35 सालनि खां अबर सबर घर जी हालति में वेठासीं उन्हनि जा ॾाठा अथनि। हिकिड़ी ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि इहा आहे त कंहिं सूरत में बि असां इंतिज़ामिया सां ॻाल्हायो, हर लिहाज़ हर तबिके सां ॻाल्हायो, नंढे खां वठी मथी लेवल ताईं असांजूं टीमूं वियूं आहिनि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते, ऐं मिनिस्टर होम मिनिस्टर साहिब ताईं बि ॻाल्हि पुगल आहे, CM सिंध साहिब सां बि ॻाल्हि पुगल आहे। वाज़िह तौर ते आहे त भई सिंधी माण्हू जेके बेघर आहिनि वीचारा परेशान आहिनि, छो त हीअ ज़मीन जेका आहे उहा सरकार जी आहे या पाण था चवनि। हिकिड़ी शइ। नंबर ॿी शइ इहा आहे त गवर्नमेंट खे ज़रूरत न आहे, छो हींअर 50 सालनि जिते अफ़गानी वेठो ठीकु आहे, जॾहिं इंटरनेशनल हिकिड़ी पॉलिसी तब्दील थी उन जे तहत जॾहिं अफ़गान खे त लोधियो वियो ऐं हिन कैंप खे असां ख़ाली करायो आहे। इंतिज़ामिया जी पुलिस हिन में आई कोन्हे, असां इंतिज़ामिया न आई, रेंजर हिते कोन आई, पुलिस कोन आई, असांजे माण्हुनि अफ़गाननि खे हिते लोधे इंतिज़ामिया सां गॾु बीह ऐं असां पाकिस्तान जे दिफ़ा जे ख़ातिर हितां अफ़गान खे लोधे कढियो आहे। उन जी सज़ा असांखे असांजो मुतालबो इहो आहे त असांजे हीअ जेका घेराव आहे असांजा माण्हू खंभिजी विया आहिनि। हींअर 9 माण्हू खॼी विया आहिनि। ठीकु आहे, 9 माण्हुनि जी जेका गिरफ़्तारी आहे उहा असांखे वापसि कराई वञे, आज़ादु करायो वञे, ऐं तंहिंखां पोइ असांखे मुकमल सिंध गवर्नमेंट तहफ़ुज़ ॾे। हुनजो वाइदो थियल आहे त हीअ अवी जेके असीं अव्हांखे रोटी कपिड़ो ऐं मकान ॾींदासीं। असीं अव्हां खां DHA वारे बंगले मां हिसो नथा वठूं, असीं अव्हां खां ॻोठ वारी ॿनियुनि मां ॿारो नथा वठूं, पर असांजी जेका हीअ सरकारी ज़मीन जिते लोध पूरी दुनिया जी लथल आहे उन मंझि जेका जॻह असांजी आहे उहा असांखे वापसि। अफ़गानी जेके इंटरनेशनल पॉलिसी तहत उन्हनि खे निकाली ॾिनी वई आहे। इंतिज़ामिया सुबुह खां वठी असां सां जेको आहे सो मज़ामत कई आहे। उन में 9 जेकी गिरफ़्तारियूं थियूं आहिनि हिननि मुतालबो कयो आहे त गिरफ़्तार थियल माण्हुनि खे जेको आहे सो फौरी तौर ते आज़ादु कयो वञे ऐं असांखे हिते सिंधी माण्हुनि खे मुकमल तौर ते तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।